तव्हांखे साईं खे सलाम हुजे काजी साहब खे। साईं बिल्कुलु ई बर्निंग इशू आहे जंग जो, ईरान वारी जो छाइल आहे असांजी मीडिया ते, त हुन में सभु ॻाल्हियूं ॿुधो। ऑक्सीजन असांजे हाकमनि खे मिली वई आहे। असांजो इमरान ख़ान जी शवनि जी बीमारी, 17वीं 6वीं तरमीमूं, जुडिशरी जा मसइला, इंडिपेंडेंट जुडिशरी जो जेको फुक़दान, इहे सभु ॻाल्हियूं पसे पछी वञूं। पर हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि इहा हीअं हलनि पिया असां वटि कॉलेज में इम्तिहान इंटर फर्स्ट ईयर जा, कापी जी धुम लॻी पई आहे साईं। कापी माना को रुकावट कोन्हे। हीअ त सिंध जी तइलीम खे हथु वठी साईं तबाही दुश्मनी आहे। असांजे स्कूल में 80% ॿार ग़रीब हारियुनि जा पढ़नि था। ज़ाहिर आहे प्राइवेट स्कूल में पढ़ी कोन था सघनि। हुननि जा माइट कहिड़ी हालतुनि में जेके ॿारनि खे पढ़ाइनि था उहो असांखे ख़बर आहे। ग़रीब मिसकीन जी हालत आहे। ऐं ज़ाहिर पब्लिक सर्विस कमीशन में हिते 50 लख बि ॾेई कोन सघंदा। हथ सां बि असांजी नस्लूं ख़तमु थी वेंदियूं, तबाह थी वेंदियूं। तइलीम ॿिया कई खाता खाइण जा पिया आहिनि। हिते दुश्मनी, हेॾी वॾी दुश्मनी सिंध लाइ कंहिं सूबे में ईअं कोन्हे जेतिरो असां सां वहियल आहे। हिते ॼच जे नमूने अजीब या सही सिधी दुश्मनी आहे। ठीकु आहे, माण्हुनि में वेड़ कोन्हे, निज़ाम जे ख़िलाफ़ विढ़नि कोन था, शऊर कोन्हे, रिढूं आहिनि। त रिढनि जा बि त हक़ूक़ आहिनि साईं, जानवरनि जा बि हुक़ूक़ आहिनि मौजूदु दुनिया में। त ओतिरा हक़ त हिननि खे माण्हुनि खे मिलणु खपनि, सिंधी माण्हुनि खे। असां वटि ऐं तव्हांजो हिकिड़ो मीडिया अहिड़ियूं करूं था, बाक़ी जेके ॿुधायूं उहे ख़ुदि करण वारा आहिनि। कोई दुख सूर तव्हां वॼूं था, ख़बर आहे तव्हां खे हर ॻाल्हि जो अहसासु आहे। महिरबानी साईं, थैंक यू। बि कॉल नसीर बुगियो मोरोमा जी। बुगे साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम जासूस साहब, छा हाल आहे? ख़ैर साईं, गुज़ारिश इहा आहे त मोरो ऐं नवाबशाह जे रूट ते तमामु घणी ट्रैफिक आहे। ट्रेवलिंग आहे, असांजो डिविजनल हेडक्वार्टर आहे नवाबशाह। त इन रूट ते असांजे गवर्नमेंट खे मुतालबो आहे त पीपल्स बस सर्विस शुरू कई वञे। त टंडोला यार हैदराबाद बि थी वई आहे। हीअ त वॾो रूट आहे, तमामु ट्रैफिक आहे। ऐं मुंहिंजी गुज़ारिश आहे असांजा MPA ज़िया मोहम्मद लंजा साहब, असांजे डॉक्टर बहादुर डायरी, इहे ॿई MPA आहिनि। गुलाम मुस्तफ़ा साहब डिप्टी स्पीकर जेको आहे असांजो MNA आहे। असांजी गुज़ारिश आहे गवर्नमेंट खे त इन रूट ते महिरबानी। मीर साहब, किथां शुरू करे किथां कयूं? तव्हां ज़ाहिर तव्हांजी जेका फ्रस्ट्रेशन आहे, कावड़ आहे, ॾुख आहे, उहो बिल्कुलु बजा आहे। त उहो जेको असीं बार बार लफ़्ज़ इस्तेमालु कयूं था त नस्लनि जी नस्लूं तबाह थियनि पियूं। हाणे अगरि ॿार जेको आहे चीटिंग करे पास थी वेंदो, हलो नंबर बि मिली वेंदसि, उहो ॿार सुभाणे ठीकु आहे सरकारी नौकिरी लाइ त उनखे डिग्री मिली वेंदी। पर जीअं जीअं हीउ वक़्तु मटिजे पियो, इहो रुझान रहणो न आहे। हीअ सरकारी नौकिरियूं ईअं कोन रहंदियूं, हूंदियूं न आहिनि कंहिं बि मुल्क में एॾियूं। पर असां वटि इहे ख़तमु कोन थी वेंदियूं, पर एतिरियूं रहंदियूं कोन। इहे आस्ते हाणे मूं ॿुधो पिए त वेटिंग में जेके उस्ताद आहिनि उनजो सदा छा चए पियो त अलाए केतिरा आहिनि, हज़ारनि में 14,000 अलाए 10,000 अलाए केतिरा, ऐं कुल न मथे 40,000 अलाए केतिरा, ऐं वैकेंसीज़ आहिनि 7,000। त 33,000 त पोइ बि रहिजी वेंदा न, 30,000 33,000। ऐं हिकिड़ी ॻाल्हि चवां पियो त ही ॿार सुभाणे कीअं प्राइवेट सेक्टर में कीअं ऑपरेट कंदो? पोइ चलो प्राइवेट सेक्टर खे नौकिरी न करणी आहे, हलो भई पंहिंजो, पोइ तालीम जो फ़ाइदो छा आहे? अगरि ॿार खे कॉपी करे पास कराइणो आहे माइटनि खे, हुननि खे, त पोइ हुनजो फ़ाइदो छा आहे? हुन ॿार खे छा हासिलु छा थियणो आहे हुनखे? पर सिस्टम अहिड़ो चीटिंग जो ऐं कॉपी जो ठाहियो अथनि, बोर्ड्स में इन्वॉल्व आहिनि। ॿिए पोइ ख़ासि जो हिकिड़ो ॻाल्हि पधरे पट अची वई। असां तव्हां जहिड़ा माण्हू रड़ियूं करे बीह रहिया त बाबा ॿियनि बोर्ड्स जी बि ऑडिट करायो, चेक करायो। केरु कराए थो? नथो कराए। छाकाणि कराइणो ई न आहे। हा, सिस्टम थोरी बंदि करिणो आहे। अरबे रुपया आहिनि हिन सिस्टम में। भई कहिड़ी शइ बंदि कराइणी आहे? छा हिन सां सिर्फ़ु नस्लूं तबाह थियनि पियूं? असांजो जेको ही आई साईं, ही अलाए मावा ऐं जेकी मंशियात हले पई सॼे सूबे में, छा हिन सां नस्लूं तबाह न पियूं थियनि पियूं? हीउ जेको तव्हां वटि ही जेके जाली दवा, ही खीर में मिलावट, हिन में मिलावट, हिन में मिलावट, ही छा कैंसरस हिकिड़ा बीमारियूं ख़तरनाक क़िस्म जूं माण्हुनि में न पियूं पैदा थियनि, नस्लूं तबाह थियनि पियूं? हीउ जेको तव्हां वटि रिश्वतखोरी आहे, हीउ माइंडसेट छा पई ठाहे? हीउ जेको तव्हां वटि कबाइलीज़म वधे पियो, ही छा नस्लूं तबाह न थियूं आहिनि ऐं थियनि पियूं ऐं थींदियूं? जेको इवन तव्हां त ज़मींदार आहियो मीर साहब, त
ही जेको सिम ऐं कलर ज़मीन खे तबाह करे पई, अॼु खां 30 साल अॻु कंहिंजे 100 एकड़ हुआ त हुनजे 2 या 3 एकड़ ख़राबु हुआ। अॼु वञी ॻाल्हायूंसि था त उहो चए थो साईं हाणे मुंहिंजे 10 या 15 एकड़ 20 एकड़ ख़राबु थी विया आहिनि, कैंसर वांगुरु पकड़िजे पियो। हीउ जेको सेंकियो वारो पाणी पियूं था, त कहिड़ी शइ ते मतिलबु असां नसल तबाह न थियनि पियूं, एंड वी आर वेटिंग फॉर सम मिरेकल टू हैपन। इहो आहे। बुगियो साहिबु बिल्कुलु मोरो ऐं नवाबशाह में बि बिल्कुलु हिकिड़ी फैसिलिटी आहे बसिस जी, सॼे सिंध में थियणु खपे जीअं साईं चवनि पिया, बिल्कुलु ठीकु आहे। अच्छा, तव्हां जीअं चयो त मिरेकल जो असां इंतज़ारु कयूं पिया पाण, त पोइ मिरेकल ते वरी पोइ अक्सर वरी जेको सोचियो वेंदो आहे त ईअं त पाकिस्तान खे बि हिकिड़े मिरेकल जी ज़रूरत आहे, पोइ मिरेकल लाइ त वरी पोइ वरी सोचियूं ई ॿियूं अची वेंदियूं आहिनि न, पोइ कॾहिं मिरेकल त ईंदो कोन्हे पोइ। हा बसि पोइ मिरेकल ओवरनाइट न थींदो आहे न, मिरेकल सिर्फ़ु एतिरो ई थी वञे पाकिस्तान में त शयूं तायुन करे उनजी बहितरी लाइ कोशिशि शुरू थी वञे, त ज़ाहिर तबाही बि जेका आहे उहा ॾहाकनि में आई आहे, त ही बहितरी बि सालनि में ईंदी, पर उहा थींदे नज़र नथी अचे। इहो ई मौज़ो असां वटि खोड़ थी वेंदो त असां वटि उहो बहितरी ॾे असां विख वधाइणु शुरू कयूं, असां ही गवर्नेंस खे ठीकु करणु शुरू कयूं, मैरिट ऐं हिननि शयुनि खे सिर्फ़ु चवण जी हद ताईं न, इनखे हक़ीक़ी तौर ते कयूं। ॾिसी तव्हांजे सॼे सिस्टम में जुडिशियल जेको लीगल सिस्टम आहे, माण्हू खे इंसाफ़ मिलण वारो, नसलुनि जी नसलूं तबाह थियनि थियूं, माण्हू इन करे जेको आहे पोइ पाण पंहिंजे हथनि में कानून खणनि था, त पलान कनि था, फलाण कनि था, छा ख़बर अथनि त इंसाफ़ न मिलंदो। पोइ इन जे ज़रिए वरी पोइ वरी हे बि हलनि थियूं, इहे जेके जिरगा सभु शयूं हुनजे जंहिं शइ में तव्हां हथु विझंदो ॿी शइ सां कनेक्टेड आहे, ऐं आख़िर में सभु शयूं अचनि थियूं गवर्नेंस सां। सो लेट्स होप मिरेकल इहो थिए त हिन खे बहितरी लाइ शुरू थियनि शयूं, ऐं इहे मामलात रुगो ॾंडे सां न थींदा, इहो तव्हांखे पॉलिटिकल प्रोसेस खे ठीकु करिणो पवंदो। पाण हिकिड़ी डिघी डिस्कशन आहे, लेकिन पाण उमेदु करे सघूं था ऐं दुआ करे सघूं न, पर नंढड़ो मां चयो हिते हिकिड़ो रखी वठो, हिन वक़्तु पाकिस्तान जी रियल सिचुएशन ते अगरि काफ़ी माण्हू एनालिसिस कनि था पिया त मोहसिन नक़वी साहब इज़ इन वेरी हाई रिगार्ड राइट नाउ फॉर द कमिंग। सही अड़ी कल बि पाण डिस्कस कयो, इहो त इहो पोइ अगरि त पोइ सभु कुझु अगरि सिस्टम खे घर मोकिलिणो आहे त छा विच में शॉक ऑब्ज़र्वर्स को बि न हूंदो, छा समूरी पॉलिटिकल पार्टीज़ पोइ मतिलबु पोइ अडियाला वारे सां गॾु बीठल हूंदियूं, छा थींदो, इहो वरी सुवालु आहे, सुभाणे कचहरी करे वठंदासीं। इहे हाणे ॾिसूं जवाबु मिलनि था।